अस्सलाम वालेकुम दोस्तों, अनमोल रेडियो नेटवर्क लाइव स्टूडियो तलार खां तमाम सां मुखातिब शाहजहान ख़ास खैली। जी हाँ दोस्तों, खैरपुर ज़िलो ठरी मीरवा खां एहसान जिसकानी जो लिखिल ही निकोर गज़ल है। महबूब मिली पवे त वरी जीअण जो आसरो थी पवे। मन किथां का ख़बर अचे मिलण जो आसरो थी पवे। लगा ॾींहं ॾुखिया गुज़रन कोन था जुदाई जा दिलबर। लगा ॾींहं ॾुखिया गुज़रन कोन था जुदाई जा दिलबर। छल कंहिं शादी गमी में ॾिसण जो आसरो थी पवे। महफ़िलियूं मचियूं नाहिनि वक़्तु घणे खां हवेली में। महफ़िलियूं मचियूं नाहिनि वक़्तु घणे खां हवेली में। थिए को करशमूं चपन ते खिलण जो आसरो थी पवे। हाजतूं हल्दियूं कासिद ईंदा बेरहम ज़माने में। तमाम बेहतरीन सिटूं हाजतूं हल्दियूं कासिद ईंदा बेरहम ज़माने में। सिलसिलो एहसान जिसकानी खतन जो वरी चुमण जो आसरो थी पवे। महबूब मिली पवे त वरी जीअण जो आसरो थी पवे। मन किथां का ख़बर अचे त मिलण जो आसरो थी पवे। खैरपुर ज़िलो ठरी मीरवा खां असांजो प्यारो दोस्त भलोड़ शाइर एहसान जिसकानी साहब। साईं वॾी महिरबानी, अनमोल मोहबतूं एहसान जिसकानी साहब। तमामु बेहतरीन शाइरी तव्हांजी। लख थोरा तव्हांजा असांजे प्रोग्राम में तव्हां पंहिंजो ख़ूबसूरत गज़ल मोकिलियो।